के टोड़ियो आया वही कामयाबी है हिंदुनि खे वो सलाम न सिर झुकाए सलाम थो कयां जिन पंहिंजे हिम्मत हौसले सां असां सभिनी खे सिंध जी क़ौमी तहरीक खे हिकिड़ो नओं जोश ऐं बलबलो ॾिनो आहे उन सां गॾोगॾु मां हुकुमराननि ऐं उन्हनि जे एजेंटनि उन्हनि खे कॾहिं थो कयां जिन टियों ॾींहुं इहो वाक़ियो कयो अरे चोर धाड़े लचाकू दहशतगर्द त तव्हां भॼी था वञनि या तव्हां उन्हनि खे ॾिसी भॼी था वञो न्याणियुनि जे रवनि में हथ चाढ़े थो ॿुधी मरो ॿुधो तव्हां वटि बंदूकूं तमामु घणियूं आहिनि असां हथे ख़ाली आहियूं पर सिंध जाॻे पई हाणे जंहिं क़ौम जूं ससियूं डूंगर ॾारण लाइ निकिरी पवनि जंहिं क़ौम जूं सुहिणियूं दरिया जी दहशत खे शिकस्त ॾियण लाइ संदरो ॿधनि जंहिं क़ौम जूं मारियूं कोट कड़ा केराइण जे लाइ उथी बीहनि उन क़ौम खे तव्हां शिकस्त नथा ॾेई सघो दोस्त के ख़तमु कयो मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि आख़िर में दोस्तो मिसिंग पर्सन जो तमामु वॾो इशू आहे मिसिंग वॉइस ऑफ मिसिंग पर्सन जा दोस्त जॾहिं खां कनि था जिदोजहद असां उन्हनि सां गॾु आहियूं हिते कराची प्रेस क्लब ते जिथे बि वेठा आहिनि असां उन्हनि सां गॾु वेठा आहियूं ख़ुदि असां सिंध प्रोग्रेसिव कमेटीअ जे प्लेटफॉर्म तां 2014 खां जिदोजहद कंदा पिया अचूं असां अहम मसइलो आहे पर तव्हांखे मां इहो ज़रूरु यादि ॾियारींदुमि दोस्तो मिसिंग पर्सन सां बि ज़रूरु तमामु आम आहिनि पर उहे आदर्श आम आहिनि जिन जे लाइ हिननि क़ुर्बानी ॾिनी आहे उहे ख़्वाब बि आम आहिनि जेके ख़्वाब खणी इहे टाकर सेलनि में विया आहिनि महिरबानी करे उन्हनि ख़्वाबनि खे न विसारियो मिसिंग पर्सन खे बि यादि कयो पर उन्हनि ख़्वाबनि खे बि यादि कयो उन्हनि जी साॼा लाइ बि ज़रूरु पहिरीं त असांजूं न्याणियूं आयूं आहिनि STP तारीख़ जो हाकम ज़ादी ते करीमा सोलंकी